इजाज़त छो न वरिती। रानीपुर में 1 साल बाद वालदेन सां गॾु वेंदड़ नारी मुड़ुस हथां क़तल। लिंक रोड ते रानीपुर वेझो सोबोदेरो में हिकु अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो, जिते मोटरसाइकिल सवार हथियारबंद पंहिंजे 20 वरियनि जी ज़ाल रज़िया शर खे संदसि वालदेन जे साम्हूं गोलियूं हणी क़तल करे छॾियो। पुलिस मूजिबि मक़तूला रज़िया शर जा वालदेन लॻभॻि 1 साल खां पोइ पंहिंजी न्याणी खे वापसि वठण लाइ आया हुआ। उन वक़्तु संदसि मुड़ुसु ख़ुदाबख़्श शर घर में मौजूदु न हो, जॾहिं त ससु रज़ामंदी सां रज़िया खे वालदेन सां गॾु वञण जी इजाज़त ॾिनी। पुलिस जो चवणु आहे त रज़िया पंहिंजे वालदेन सां गॾु महमूद चना खां शिकारपुर वापसि वञी रही हुई त उन दौरान ख़ुदाबख़्श शर मोटरसाइकिल ते पुठियां रानीपुर लिंक रोड ते अची रानीपुर वेझो सोबोदेरो में खेनि रोके ज़ाल ते फायरिंग करे छॾी, जंहिंजे नतीजे में रज़िया मौक़े ते ई मारिजी वई। शुरूआती ॼाण मूजिबि मक़तूला ऐं जवाबदार लाॾाऊ ख़ानदान सां तालुक़ रखनि था। असल में शिकारपुर जा रहवासी आहिनि, जॾहिं त हिन वक़्तु महमूद चना थाणे जी हद में रिहाइश पज़ीर हुआ। वाक़े खां पोइ पुलिस फ़ौरी कार्रवाई कंदे जवाबदार ख़ुदाबख़्श शर खे गिरफ़्तार करे वरितो, जॾहिं त मक़तूला जो लाश ज़रूरी क़ानूनी कार्रवाई लाइ रानीपुर इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। पुलिस मूजिबि वाक़े बाबति वधीक जांच जारी आहे ऐं क़त्ल जा असल कारण मालूम करण लाइ मुख़्तलिफ़ पहलुअनि खां तहक़ीक़ कई पई वञे।